लल्लज़ीना आमनू उहे जन ईमान आंदो। उलमाए ज़ाहिर फरमान था इहो तकवा जी पहली मंजिल है। जने ईमान आंदो तने शिरक छड्यो, शिरक खां किरी, शिरक खां परहेज, गुनाह कबीरा खां परहेज, कुफ्र खां परहेज, मुनाफिकत खां परहेज, इहो निफाक खां परहेज करे, कुफ्र खां परहेज करे, शिरक खां परहेज करे मोमिन थियो। इहो तकवा जी पहली सीढ़ी समझ में आई? सुभान अल्लाह, बेशक। उ सुर में वटि कोन्हे मौल साहब वारो, ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कयूं। तकवा जी सीढ़ी पहली सीढ़ी ईमान, पहली सीढ़ी ईमान। अच्छा ईमान ना है तो पोइ त मामलो ही खत्म। ईमान जेकर ना है तो पोइ त ईमान खां सवाइ अॻिते वधण जी अही कोन कप्तान ठोपन। ईमान ही अॻिते वधण जो ज़रियो आहे। जेकर तो वटि ईमान ना है तो पोइ तकवा छा? कंहिं बि मंज़िल ते नथो पुॼो सघे। ईमान हर जो को हलण वारे जे लाइ ज़रूरी आहे। राय हक़ जे ॻोल्हा वारे जे लाइ ईमान ज़रूरी आहे। जेकर ईमान ना है, ईमान जो को है सो हर मंजिल की शर्त अव्वल है। ये तकवा जी पहली सीढ़ी। यो लग़वी माना जे एतबार से वो शिरक खां बची वियो हलियो, कुफ्र खां बची वियो हलियो, गुनाह कबीर खां बची वियो हलियो। इन करे यो मुत्तकी थियो। हाणे पां बुधायो पां मुत्तकी आहियूं या ना? ॻाल्हायो, मुत्तकी आहियूं पां? मुत्तकी आहियूं या ना आहियूं? शर्म जी ॻाल्हि कोन्हे। नमाज नथा पढ़ूं यकीनन, नथी पढ़जे, लॻभॻि पाबंदीअ सां नथी पढ़जे। के वीचारा पढ़ंदा हूंदा, रोज़ा रमज़ान जा नथा रखजनि, पर असां मुंहिंजा घणनि खां जुमो बि नथो पढ़जे, पर उनजे बावजूद अव्हांखे मुबारक ॾियां थो, अव्हां मुत्तकी आहियो। वाह वाह, अव्हां पहिरीं दर्जे जा मुत्तकी आहियो। बेशक बेशक। पहिरीं दर्जे जा मुत्तकी आहियो। छो? अव्हां शिरक छॾे ॾिनो आहे, अव्हां कुफ्र छॾे ॾिनो आहे, अव्हां मुनाफिकत छॾे ॾिनी आहे। ऐं इंशाअल्लाह अज़ीज़ जेकॾहिं अल्लाह चाहींदो त गुनाह कबीरा खां बचंदा हूंदा त पोइ अव्हां मुत्तकी आहियो। हिकिड़े मौलवी खां पुछो, साईं मुत्तकी कहिड़ो? त हिकिड़ो मुत्तकी ॿियो गुत्तकी। कहिड़ो? हिकिड़ो मुत्तकी ॿियो गुत्तकी। कि मुत्तकी जे मुत्तकी उहो जेको 5 वक़्त नमाज़ पढ़े, गुत्तकी जो जेको कंहिं टाइम घुसाए वञे, गुत्तकी जेको गोई खाई गली में निकिरी वञे, होॾां बांग अचे होॾां गोई खाई निकिरी वञे, इहो गुत्तकी। त गुत्तकी मुत्तकी न त गुत्तकी ते पायूं। ॻाल्हायो ॻाल्हायो। हाँ, आऊं इहो मश्करी ना है, यकीन सां चवां थो त असां सभई अल्हम्दुलिल्लाह मुत्तकी आहियूं। ऐं मुत्तकी कहिड़ी मंज़िल में? पहिरीं मंज़िल में मुत्तकी। वाह वाह, बेशक बेशक। पहिरीं सीढ़ी मथे असीं मुत्तकी आहियूं। यानी ईमान असां वटि आहे। जंहिं वटि ईमान आहे उन वटि शिरक न आहे। जंहिं वटि ईमान आहे उन वटि कुफ्र इल्हाद न आहे। जेकॾहिं ईमान आहे त पोइ बलिहाज़ ईमान उहो मुत्तकी आहे। हाणे अचो अॻिते, अॻिते पतो पवंदो मुड़ुसनि जो। इहो त तकवा जो पहिरियों मरहलो। हाणे जेकॾहिं अव्हां पुछंदा साईं एॾा असांखे को पियो फेरिए, त आउं चवंदो तव्हांखे, आउं सम्झायां पियो अल्लाह जो वली कंहिंखे चइजे। अल्लाह जो वली कंहिंखे चइजे। अल्लाह जे वली जे लाइ खे ॻाल्हि सम्झायां पियो। अञा विलायत जी मंज़िल नाहे शुरू थी, अञा विलायत जी मंज़िल नाहे शुरू थी। अञा सिर्फ़ ऐं सिर्फ़ ईमान जी पहिरीं सीढ़ी, उन मथे असीं पुॻा आहियूं ऐं उन मथे असीं सभई विराजमान आहियूं। हाणे इन खां अॻिते जेको आउं ॾसियां थो, असां खां अॻिते जेको निकिरी वियो आहे, अॻिला जेको मामला आहिनि सम्झा उहो अॻिते वञे पियो। विलायत अञा अॻे ई शुरू थी थी। हाणे ॿियो मरहलो अचे थो तकवा जो, ॿी सीढ़ी जंहिंखे चइजे शरई तकवा। कहिड़ो तकवा? कहिड़ो तकवा? शरई तकवा। यानी शरीयत जे हिसाब सां पाबंदी, शरीयत जे हिसाब सां परहेज़गारी। हू त ईमान जी तक़ाज़ा हुई, सिर्फ़ ईमान जी पासदारी हुई। ऐं उन में हीअं ॻाल्हि हुई जो जंहिं ईमान आंधो
ऐं पहिरीं तकवा जी सीढ़ी मथे पुगो, उ गुनाहनि खां बचियो या न बचियो, पर जहन्नम जे हमेशा वारे अज़ाब खां बची वियो। समझो था, जहन्नम जो हमेशा जो अज़ाब, दाइमी अज़ाब, जंहिंखे ईमान न आहे, कुफ्र जी हालत में आहे, अल अयाज़ु बिल्लाह, उहो दाइमी अज़ाब जो मुस्तहिक न बल्कि रहंदो, जहन्नम जे अंदर हमेशा रहंदो। ऐं जंहिं ईमान आंधो, उन गुनाह कया, पंहिंजी गुनाहनि जी सज़ा उनखे पूरी करणी पवंदी। जेकॾहिं कंहिं सिफारिश न कई, जेकॾहिं उहो छुटी न सघियो, त पोइ जेतिरी रब तबारक व ताला जल शानहू जी मनशा हूंदी, रब चाहींदो एतिरी उनखे सज़ा ॾींदो, ओतिरा साल तक उ जहन्नम जे अंदर रहंदो, पंहिंजी सज़ा भोगे, पंहिंजी सज़ा पूरी जेको सो करे, तंहिंखां पोइ महबूब जे सदक़े छुटी जन्नत में ईंदो। पहिरीं दर्जे जो मुत्तक़ी, पहिरीं दर्जे सम्झण जी कोशिश कयो, पहिरीं दर्जे जो मुत्तक़ी जेको आहे, यानी मोमिन जेको आहे, वो हदीस शरीफ के मुताबिक महबूब जी शफाअत से जन्नत जा मज़ा माणींदो। भले केॾो बि गुनहगार हुजे, उन कूड़ बि कयो हुजे, उन ठगी बि कई हुजे, उन धोखो बि कयो हुजे, उन हसद बि कयो हुजे, उन तकबर बि कयो हुजे, उन गुरूर बि कयो हुजे, उन ज़िना बि कयो हुजे, उन चोरियूं बि कयो हुजनि, उन तमामु गुनाह कया हुजनि, पर रब जॾहिं उनखे बख़्शींदो, उन वटि ईमान राई जे दाणे जेतिरो जेकॾहिं ईमान हूंदो, उलमा जी मजलिस आहे, राई जे दाणे जेतिरो मामूली बि जेकॾहिं ईमान हूंदो, त उहो जहन्नम जो दाइमी अज़ाब चखींदो कोन, बल्कि जन्नत जा मज़ा माणींदो। ऐं लाइसेंस नथो ॾियां जी कमु कुल करियो, जहन्नम जी हिकिड़ी घड़ी जो अज़ाब जेको आहे सो असीं बर्दाश्त छा ख़्याल बि नथा करे सघूं, बर्दाश्त छा ख़्याल बि नथा करे सघूं, पर मोमिन आहियूं इन मथे फ़ख्र आहे। ईमान अल्हम्दुलिल्लाह आहे, मदीने जे ताजदार जे सदक़े ईमान आहे, इन में कोई शक न आहे, त पोइ इन मथे फ़ख्र आहे।